पुलिस हवाले करे छॾिया आहिनि। पुलिस पारां सिंधवी न्यूज़ जी टीम के कवरेज खां रोकण जी कोशिश कई वई आहे। अरब शिकारनि ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तार 5 ॼणनि खे अदालत में पेश कयो वियो, जितां खेनि रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। गिरफ़्तार नौजवाननि पारां अदालत ॿाहिरां पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। पुलिस पारां सिंधवी न्यूज़ जी टीम खे कवरेज करण खां रोकण जी कोशिश कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, नारे जी अदालत अरब शिकारनि ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तार 5 ॼणा रिमांड ते पुलिस हवाले करे छॾिया आहिनि। पुलिस पारां सिंधवी न्यूज़ जी टीम खे कवरेज करण खां रोकण जी कोशिश पिणु कई वई आहे। अरब शिकारनि ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तार 5 ॼणनि खे अदालत में पेश कयो वियो, जितां खेनि रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। गिरफ़्तार नौजवाननि पारां अदालत ॿाहिरां पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। पुलिस पारां सिंधवी न्यूज़ जी टीम खे कवरेज करण खां रोकण जी कोशिश कई वई आहे। नारे जी अदालत अरब शिकारनि ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तार 5 ॼणा रिमांड ते पुलिस हवाले करे छॾिया आहिनि। पुलिस पारां सिंधवी न्यूज़ जी टीम खे कवरेज करण खां रोकण जी कोशिश कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ख़ालिक ॾिनो मल्ला लाइन ते मौजूदु आहे। ख़ालिक, नारे जी अदालत अरब शिकारनि ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तार 5 ॼणा रिमांड ते पुलिस हवाले करे छॾिया आहिनि। सिंधवी न्यूज़ जी टीम खे कवरेज करण खां रोकियो वियो आहे पुलिस पारां। छा मामलो आहे? जी हाँ, तव्हांखे ॿुधाईंदोला त अचरेसर जे कोट जुबो में अरब शहज़ादनि जी पुलिस वांगार वांदे राजड़ बिरादरीअ जे केस में ॼाणायल ईरतन समेत 5 ॼणनि खे सिविल जज नारा जी अदालत में पेश कयो वियो। उन सिलसिले में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचरेसर में राजड़ बिरादरीअ मथां अरब शहज़ादनि जे शिकारनि जे चारतन जी पुलिस वांगार वांदे सोराए थाणे ते 8 ॾींहं अॻु राजड़ बिरादरीअ जे माण्हुनि मथां सरकार जी मुदत में 40 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। केस में नाक बंद खुर तशदुद सरकारी इस्लो खोलण जा कलम लगाया विया हुआ। जॾहिं त पुलिस पारां केस में नामज़द 5 ॼणनि करमला राजड़, हाजी अब्बास राजड़, महरम अली ठीक है। ख़ालिक, मेहरबानी वहाँ तफ़सील ॾिना।